गुजरियल बल्दियाती इलेक्शन का पोइ शाहपुर चाकर के चेयरमैनशिप तां हिक धुर पीपल्स पार्टी सिंध के इंफॉर्मेशन सेक्रेटरी आजिज़ धामरा और हकीर हुजूर बख्श रिंद और बी धुर पीपल्स पार्टी तालके शहदादपुर के जनरल सेक्रेटरी गुल मोहम्मद डाहिरी में पैदा थियल इख्तिलाफ खत्म थी विया। मौजूद शख्सियतन वडेरे ताज मोहम्मद डाहिरी, डॉक्टर मीर मोहम्मद डाहिरी और लियाकत अली डाहिरी की कोशिशुन से रंजिशूं खत्म कयूं वयूं, जंहिं दौरान थुरियूं खीर खंड थी वयूं। कोट अमानुल्लाह डायरी में वडेरे ताज मोहम्मद डाहिरी की ओताकत धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं ऐं खेनि भाकुर पाराया विया, जंहिंखां पोइ पीपी अॻवान गुल मोहम्मद डाहिरी पारां संदसि रहाशगाह ते हिक तक़रीब रखी वई, जंहिंमें सेनेटर आजिज़ धामरा, हकीर हुजूर बख्श रिंद, वडेरो ताज मोहम्मद डाहिरी, डॉक्टर मीर मोहम्मद डाहिरी समेत मकामी अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सेनेटर आजिज़ धामरा चयो त माज़ी जूं बल्दियाती इलेक्शन खां पोइ कुछ इख्तिलाफ़ ऐं कुछ ग़लतफ़हमियूं पैदा थियूं, जंहिंजे करे मुसलसिल 4 सालनि ताईं असां हिक पार्टी में रहण के बावजूद भी हिक ॿिए सां सहकार न करे सघियासीं। पीपी अॻवान गुल मोहम्मद डाहिरी चयो त खेसि गुजरियल बल्दियाती इलेक्शन में जेके चेयरमैन तां ख़दशा हुआ उहे मूं फ़ैसिलो कंदड़ दोस्तनि जे साम्हूं रखिया, जिन खे साम्हूं वारी धुर क़बूल कयो आहे।